अदी अदा लीमे की केर समझाए पांजे मुर्स के पार समझा दादा आशु जो दिमाग न खराब करे। हथ थी वधाए मूमल जेकॾहिं इहो मोह ॾेॾर मुंहिंजे चए आखे में हुजे हा न त मुंहिंजा अहिड़ा हाल न थियनि हा। जॾहिं खां तव्हां ॿई आया आहियो न उन खां पोइ ठापुर में आ, न त ॾींहं राति डंडो खणी मूंखे कुटींदो हुयो। अदी जे कॾहिं हाणे तुंहिंजे मथां हथ खयसि न त अदा आशुअ खां पहिरां मां लीमे जा हथ भञी छॾंदसि। ॾे मूं, असां हाशियो लाइ परेशान आहियूं त उनखे सिधी राह ते कीअं आणिजे। वरी हीअ भेणी में जा हथ भञंदी, तूं बि हाशियो सां रही रही वेड़ी थी पई आहीं। अदी मां अदा लीमे वांगर अदा आशु वांगर हरू भरू झेड़ो न आहियां कंदी, पर जे कॾहिं कंहिंखे बेवाजिबी कंदे ॾिसंदी आहियां न त माठ करे मां बि न आहियां वेहंदी। मतलब त मां अकेली गुगदाम न टिन गुंडनि जे विच में फाथी आहियां। अदी गुगदाम बि तूं पाणे थी आहीं। हाणे मां तोखे सम्झाईंदमि त अदा लीमे जे दड़के जो जवाब धक सां कीअं ॾिबो आहे। मूंखे माफ़ कर, मां कोन हलाईंदसि ये काट कोहाड़ा। वरी बि कहिड़ो आने भागो मुड़ुस त आहे न मुंहिंजो, ऐं मुड़ुस मथां ज़ाल हथ खणंदे सुठी लॻंदी। अदी तूं कहिड़े दौर में पइजी, हिनर उहो टाइम न आहे जॾहिं ज़ालूं मुड़ुसनि जो मार खाई माठ करे वेही रहंदियूं हुयूं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।